अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू अवलिस ऐं आवां हाज़िर अवां जी ख़िदमत में ग़ुलाम रज़ा कुंबर। अॼु मां अवां खे एशियन सॉफ्ट स्कूल मैनेजमेंट सिस्टम 2021 वर्जन 3.0 में अवां खे ॿुधाईंदुसि त हर महीने अवां सॼे स्कूल में हर क्लास जा सभई शागिर्द उन्हनि जो मंथली फ़ीस वाउचर कीअं ठाहियो, यानी हर महीने फ़ीस अवां उन्हनि ॾे कीअं फ़िक्स करियो। उन जे लाइ मेन मेन्यू ते असां जनरेटर ते क्लिक कंदासीं, पोइ असांखे ही विंडो मिलंदी। पोइ उन मां असां जनरेट मंथली फ़ी या एग्ज़ाम फ़ीस मां हिन मेन्यू मां अची करे असां सेशन सिलेक्ट कंदासीं जेको असांजो हलंदड़ हुजे। हींअर सेशन थो हले 2020-2021 ऐं मंथ थो हले हींअर असांजो मई जी 1 तारीख़ आहे ऐं साल असां सिलेक्ट कंदासीं 2021। फ़ी टाइप असां मंथली फ़ी ॿारनि ॾे फ़िक्स करणु चाहियूं था या एग्ज़ाम फ़ी असां मंथली फ़ी फ़िक्स करणु था चाहियूं, हुनखे क्लिक कंदासीं। असां वाउचर कहिड़ी तारीख़ ते इशू था कयूं उहो असां हितां डेट ॾींदासीं। 1 मई ते था कयूं। आख़िरी तारीख़ असां हिननि खे कहिड़ी था ॾियूं त ड्यू डेट जंहिं ताईं हू जमा कराइनि उन खां बाद में उन्हनि ते लेट फ़ीस फ़िक्स थी वञे, त असां उन्हनि लाइ 10 तारीख़ रखूं था मई जी, त ही आख़िरी तारीख़ आहे, ड्यू डेट आहे फ़ीस जमा कराइण जी। हाणे असां सिलेक्ट कंदासीं जनरेट फ़ी खे। पोइ असांखां पुछंदो यू आर अबाउट टू रन एन अपेंड क्यूरी दैट विल मॉडिफाई डेटा इन यूर टेबल। यस खे क्लिक कंदासीं। पोइ यू आर अबाउट टू अपेंड 213 रोज़, यानी 213 रिकॉर्ड्स आहिनि, 213 शागिर्द आहिनि जिन जो मई महीने जो मंथली फ़ीस वाउचर तयारु थींदो। यस, त असांखे ही फॉर्म खुली मिलंदो जंहिंमें असांखे ॿुधाईंदो त मंथ मई साल 2021 जे हर हिकु शागिर्द ॾे फ़ीस फ़िक्स थी चुकी आहे। क्लास नर्सरी अहिड़े हिसाब सां ही क्लास नर्सरी यकी हले पियो, ही KG आहे 1 2 1 2 3 4 5 6 7 8। हर क्लास जे हर हिकु ॿार ॾे फ़ीस फ़िक्स थी वेंदी उन जे क्लास जी फ़ीस जे मुताबिक़। जीअं त क्लास 6 जी फ़ीस आहे 800, 7 जी आहे 900 ऐं 5 जी आहे 750 ऐं 4 जी आहे 750। ऐं ही जेका असांजी फ़ीस जनरेट थी आहे उहा मंथली ट्यूशन फ़ी जनरेट थी आहे। क्लोज़ कंदासीं। हाणे हिन विंडो खे बि असां क्लोज़ कंदासीं ऐं पोइ असां मेन मेन्यू तां ही लोगो लॻल आहे एशियन सॉफ्ट, हिनखे क्लिक कंदासीं त मथे असांजो ही जेको डैशबोर्ड आहे उहो रिफ्रेश थी वेंदो। हींअर असांखे ॿुधाए थो त नॉन पेयर्स दिस मंथ 213 शागिर्द आहिनि, यानी 213 वाउचर्स मई महीने में तयारु थिया आहिनि जिन असांखे रुपयो बि जमा न करायो आहे, उहे आहिनि 213। ऐं हिते असांखे ॿुधाए थो टोटल बैलेंस शागिर्दनि ॾे करंट महीने में यानी मई महीने में केतिरो आहे। हीअ आहिनि 213 वाउचर्स जिन फ़ीस असांखे जमा नाहे कराई। हीअ आहे असांजो तरीक़ेकार त हर महीने असां मंथली फ़ी वाउचर कीअं तयारु कयूं, कीअं मंथली फ़ीस फ़िक्स करियूं हर हिकु ॿार ॾे। हाणे अचो त ॿीहर वरी हिकिड़ो दफ़ो इहो प्रोसेस रिपीट करियूं। मेन मेन्यू तां जनरेटर खे क्लिक कंदासीं, पोइ हिन विंडो मां जनरेट मंथली एग्ज़ाम फ़ीस, हिन मां असां सेशन सिलेक्ट कंदासीं 2020-2021, मंथ मई, ईयर 2021, फ़ी टाइप मंथली फ़ी, डेट ऑफ वाउचर फर्स्ट था ॾियूंसि ऐं मां हिन खे लास्ट डेट थो ॾियां, पहिरीं 10 ॾींहं हिन खे असां 15 था ॾियूं, कहिड़ी बि असां चाहियूं त ॾेई सघूं था। पोइ जनरेट फ़ी, पोइ यस यू आर अबाउट टू अपेंड 0 रोज़, यानी हिन को बि असांजो रिकॉर्ड न ठाहियो,
हिन कंडीशन जे मुताबिक़, छो जो मई 2021 में असां ऑलरेडी वाउचर्स तयारु करे चुका आहियूं, इन जे करे ॿीहर वाउचर्स तयारु न थींदा। हीअ सॉफ्टवेयर अव्हांखे ॿुधाईंदो त अॻ में अव्हां वटि वाउचर्स इन महीने जा रेडी आहिनि, सो ॿिया तयारु न थींदा। येस खे क्लिक कंदुसि त मूंखे ॾेखारींदो अॻ में जेके असांजा तयारु थियल आहिनि। हीअ ॾिसो, डेट ऑफ वाउचर 1/5/2021 ऐं ड्यू डेट 10/5/2021, जेको असां सवेर तयारु कयो हुयोसीं। हिन सॉफ्टवेयर जी ख़ासियत आहे त वाउचर्स जेकी आहिनि उहे सेम मंथ जा डबल तयारु न कंदो। ऐं हिन में इहा बि ख़ासियत आहे त जेकॾहिं करंट मंथ में मई में अव्हांखे को शागिर्द एडवांस में फ़ीस जमा थो कराए जून जी, त उहो तव्हां जून जो वाउचर हिन मां अची तयारु कंदव त उन जी वाउचर जेका आहे नेक्स्ट मंथ जून में जॾहिं तव्हां जनरेटर मां अची करे सभिनी शागिर्दनि जो हितां जून जो वाउचर तयारु कंदव त उन में हुन जी उहो वाउचर जून जो तयारु न थींदो, स्पेशली उन शागिर्द जीअं अव्हांखे एडवांस में जमा करायो मई महीने में जून जो। सो हीअ आहे असांजो त सॼे स्कूल में असां कीअं फ़ीस फिक्स करियूं, क्रिएट कीअं करियूं वाउचर्स। असांजा ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। हिन सॉफ्टवेयर ते असांजो हर हिकु ट्यूटोरियल ईंदो। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।